बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जेकम न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार नाज़रीन। रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में असां जेको नात सेगमेंट आहे उन में असां मुख़्तलिफ़ जेका बाबा जे मशहूर मरूफ़ नात ख़्वाननि खे अवां यादो पेश कयो आहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॿिनि अदड़ियुनि खे जेका दावत ॾिनी आहे उहे अदड़ियूं हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी बारगाह रिसालत में नात मक़बूल पेश कंदियूं। उनजो तारुफ़ बि तव्हां यादो पेश कंदासीं। असांजो अदड़ियूं ॿ भेनर आहिनि पाण में। अदी जो वॾी अदी जो नालो आहे रुख़सार बतूल ऐं नंढड़ी जो रुक़या गुल। अदी तव्हांखे असांजे प्रोग्राम में भलीकार। थैंक यू। अदी तव्हां घणी उमिरि खां वठी नात पढ़णु शुरू कई आहे? असां 5 इयर्स खां। अच्छा, तव्हां किथे किथे परफॉर्म कयो आहे? सिंध टीवी, मेट्रो चैनल, आवाज़ चैनल। अच्छा, अॼु तव्हां असांजे प्रोग्राम में कहिड़ी नात ॿुधाईंदव? एक बार ही दिखा दो। जी ॿुधायो, बिस्मिल्लाह कयो। एक बार ही दिखा दो आका मुझे मदीना, बेशक बना लो आका मेहमान दो घड़ी का, मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए, मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। तरसती है मेरी आँखें, तरसती है मेरी आँखें, मुझे रोज़ा दिखा दीजिए, मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए, मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। महकती है वो राय जिनसे आका आप हैं गुजरे, महकती है वो राय जिनसे आका आप हैं गुजरे, मुझे भी उन गली कोचों, मुझे भी उन गली कोचों में रहने की जगह दीजिए, मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए, मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। दुखों ने घेर रखा है, गमों की धूप है सर पर, दुखों ने घेर रखा है, गमों की धूप है सर पर, ठिकाना गुंबदे खजरा, ठिकाना गुंबदे खजरा के साए में अता कीजिए, मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए, मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। लड़ी सांसों की आका न जाने कब बिखर जाए, लड़ी सांसों की आका न जाने
जे मदीने और कदमों में बसा लीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए कभी मैं जालियां थामो बसा कर पंजतन दिल में कभी मैं जालियां थामो बसा कर पंजतन दिल में अलियो फातिमा हसनैन अलियो फातिमा हसनैन का सदका अता कीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए लड़ी सांसों की आका न जाने कब बिखर जाए लड़ी सांसों की ये आका न जाने कब बिखर जाए बुला लीजिए मदीने बुला लीजिए मदीने और कदमों में बसा लीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए अकीदत से बिना नाले लजसदर सैयदा आई अकीदत से बिना नाले लजसदर सैयदा आई मुझे भी सैयदो शुहदा मुझे भी सैयदो शुहदा की वो चौखट दिखा दीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए तरसती है मेरी आँखें तरसती है मेरी आँखें मुझे रोज़ा दिखा दीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए माशाल्लाह तमाम बेहतरीन नाज़रीन तव्हांजी आवाज़ तमाम ख़ूबसूरत आहे तव्हां ॿिन्ही जे गॾिजी ॻाइण जो अंदाज़ भी तमामु सुठो आहे तव्हां भला कंहिंखां तरबियत हासिल कई आहे या पंहिंजे शौक़ सां ई तव्हां ॻायो पिया बस अबू थोड़ी घणी तव्हां अबू तव्हांजी सपोर्ट कई तव्हांखे मुख़्तलिफ़ चैनल्स ते वठी विया तव्हांखे पज़िराई मिली इहो शौक़ु तव्हांजो जेको आहे त एतिरो तव्हांजो सुठो आहे तव्हां माना इम्प्रूव करे आयो तमामु बहितरीनु तव्हांजी आवाज़ बि सुठी आहे ॻाइण जो अंदाज़ बि भलो आहे अॼु असां हिकिड़ी तव्हां सिंधी नात ॿुधाईंदा या मोहम्मद जेको बि चवंदो आहे या मोहम्मद जेको बि चवंदो आहे बेड़ो उन जो तरंदो रहंदो बेड़ो उन जो तरंदो रहंदो कोन ॿुधंदो आहे या मोहम्मद जेको बि चवंदो आहे या मोहम्मद जेको बि चवंदो आहे हाज़िर नाज़िर आका आहे सभु कुझु ॼाणे थो पलक झपक में ईंदो आहे जेको
सब कुछ ॼाणे थो पलक झपक में ईंदो आहे जेको पुकारे थो पंहिंजो पराओ जेको सॾे थो पंहिंजो पराओ जेको सॾे थो सभु ॾींदो आहे या मोहम्मद जेको बि चवंदो आहे या मोहम्मद जेको बि चवंदो आहे आका जिया मेहरबानी जो नात पढ़ाए थो मुअदना गदागर खे हू नात लिखाए थो आका जिया मेहरबानी जो नात पढ़ाए थो मुअदना गदागर खे हू नात लिखाए थो पढ़ंदो लिखंदो जेको अना तू पढ़ंदो लिखंदो जेको अना तू कौन मुंझंदो या मोहम्मद जेको बि चवंदो या मोहम्मद जेको बि चवंदो नज़र खणी आका जो मुंहुं जो जंहिं निहारे थो उन जी बिगड़ियल किस्मत आका पल में सवारे थो नज़र खणी आका जो मुंहुं जो जंहिं निहारे थो उन जी बिगड़ियल किस्मत आका पल में सवारे थो उन जी किस्मत बणिजी वेंदी उन जी किस्मत बणिजी वेंदी जेको नूर मनी दो या मोहम्मद जेको बि चवंदो या मोहम्मद जेको बि चवंदो सुभान अल्लाह तमामु बहितरीन अच्छा हाणे तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां असांखे काई नात काई मनक़बत भले सिंधी हुजे या ॿी कंहिं ॿोली में ॿुधाईंदो जेको तव्हांखे पाण खे पसंदि हुजे जी बाबा ॿुधायो अल्लाह पाण ठाहियो पाक रिश्तो अमर जो नबीअ बे ॾिनो वॾो रुतबो अमर जो अल्लाह पाण ठाहियो पाक रिश्तो अमर जो नबीअ बे ॾिनो वॾो रुतबो अमर जो ॾुखायो जे अमर खे विञाई जन्नत सिर्फ़ जहान मोन खे नसीबत थी हर शिवई जे विञायो रिश्तो अमर जो नबीअ बे ॾिनो वॾो रुतबो अमर जो अमर जी आहज में मिलती अल्लाह जी हिरोली इबादत जे जाए अलग ते अमर जी जोली बच्चो थी वॾो थो ॾिसंदे चेहरो अमर जो नबीअ बे ॾिनो वॾो रुतबो अमर जो अल्लाह पाण ठाहियो पाक रिश्तो अमर जो नबीअ बे ॾिनो वॾो रुतबो अमर जो अल्लाह खां पोइ बचे जो अमर जो सहारो ॾुखनि में बि ॾींदी आहे अमर ख़ुदि सहारो शुक्र मिलियो असांखे तोहफ़ो अमर जो नबीअ बे ॾिनो वॾो रुतबो अमर जो अल्लाह पाण ठाहियो पाक रिश्तो अमर
बोमण जो। सुभान अल्लाह, तमामु सुठो। अदी रुकैया गुल, तव्हां बि पंहिंजी आवाज़ में असांखे हिकिड़ी नात ॿुधाईंदा। आयो वा महबूब मके जे मागन ते, आयो वा महबूब मके जे मागन ते, आशिक नाज करन पिया पंहिंजे भागन ते, सही हा 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 पंहिंजे भागन ते। आयो वा महबूब मके जे मागन ते, आयो वा महबूब मके जे मागन ते, आशिक नाज करन पिया पंहिंजे भागन ते, सही हा 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 पंहिंजे भागन ते। नूर जत जिला झरकिया जग में आयो, अहमद आहे अग में। नूर जत जिला झरकिया जग में आयो, अहमद आहे अग में। के पंध पियांदा केत चढ़ी पिया चाकन ते, के पंध पियांदा केत चढ़ी पिया चाकन ते, आशिक नाज करन पिया पंहिंजे भागन ते, सही हा 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 पंहिंजे भागन ते। सुकल ज़मीनू थिया वण सावा, सभिनी अमड़न खे पुट ॾियावा। सुकल ज़मीनू थिया वण सावा, सभिनी अमड़न खे पुट ॾियावा। आयो मोरटी मुड़को मांगन सांगन ते, आयो मोटी मुड़को मांगन सांगन ते, आशिक नाज करन पिया पंहिंजे भागन ते, सही हा 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 पंहिंजे भागन ते। आयो वा महबूब मके जे मागन ते, आयो वा महबूब मके जे मागन ते, आशिक नाज करन पिया पंहिंजे भागन ते, सही हा 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 पंहिंजे भागन ते। माशाअल्लाह, तमामु ख़ूब, बहितरीन। अल्लाह पाक तव्हांखे हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जन जी नात गोई जी या जेका बख़्शी आहे ॾात उहा अला कंदो, तव्हां हमेशह हिनखे वधाईंदा रहंदो। नाज़रीन, ही हुयूं अदी रुख़सार बतूल ऐं रुकैया गुल, जिन आदि आहे सरवर कौनैन जी ख़िदमत में नात मक़बूल पेश कई। असां पंहिंजे चैनल जी तवसुस सां मुख़्तलिफ़ जेका उहा जे टैलेंट खे उजागर करण जी कोशिशि कयूं पिया। असांजो प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो, पंहिंजी राय ॾियण लाइ असांजे फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल खे विज़िट करे लाइक कंदा। उन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद समीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।